नाज़रीन, नए दहिरे भरिसां 2 साल अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल पोरियत मुख़्तियार जरवार जी हालत ख़राब थी वई आहे। पोरियत जो चवणु आहे त हू ग़रीब आहे, संदसि इलाज में मदद कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। जिंदगी खुशगवार आहे त सब कुछ बेहतर आहे। तोड़े जो हड़ में कुछ भी ना हूंदो, पर पंहिंजी मेहनत ऐं जिदोजहद सां इंसान दुनिया जूं समूरियूं आसाइशूं पंहिंजनि बचड़नि लाइ आसान करे वठंदो आहे। ऐं उहो ई इंसान जॾहिं बीमारीअ जे बिस्तरे ते पइजी वञे थो त पंहिंजे मथां किरंदड़ सुकलपन बि जबल जेॾो वज़नी महसूस करे थो। अहिड़ो ई हाल नौंदरो भरिसां खानवा ॻोठ जे रहवासी पोरियत मुख़्तियार जरवार जो बि आहे, जंहिंजी 2 साल अॻु रोड हादसे में जंग भॼी पवण बैदि खट ते पइजी वञण ऐं मुनासिब इलाज न कराए सघण करे हालत ख़राब थी वई आहे ऐं हाणे हू कंहिं मसीहा जो मुंतज़िर बणियल आहे। मुतासिर पोरियत जे जंग मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हाणे रतु वहंदो रहे थो, जंहिं करे डॉक्टर खेसि पंहिंजो इलाज कंहिं सुठे इस्पताल मां कराइण जो मशवरो ॾेई रहिया आहिनि। 2 साल थी विया आहिनि हादसे खां बाद में 2 दफ़ा ऑपरेशन कराई आहे। इहो ख़ुदा वास्ते उहो ॾींदा आहिनि। जेको आयो ग़रीब कंहिं 50 ॾिनो, कंहिं 100, कंहिं 1000 करायो आहे। हिन महिल मूं वटि का वसियत कान्हे सर, जो मां पंहिंजो इलाज कयां। बचा बुख ते वेठा आहिनि। कॾहिं ख़ुदा वास्ते जो टुकुर मिलंदो आहे, कॾहिं खाईंदा आहियूं त कॾहिं बचनि समेत बुख ते वेठा हूंदा आहियूं। ॿी का असां वटि वार कान्हे सर। बस साईं अलाह हलाए थो, अलाह जेको करीम आहे उहो हलाए थो। बाक़ी त इहो सिस्टम हले थो सर। हिते ॾिसो था सॼे ॻोठ में जेके निमाईंदा आहिनि उन्हनि वटि भॻा आहियूं, टुकिया आहियूं, पर को बि वार नथो करे। चवनि था बसि ग़रीब त ग़रीब आहे, पियो हुजे ग़रीब खे ॿियो छा कजे। असां सर वज़ीर आला सिंध खे हदी फरियाल टालपुर खे ऐं बिलावल साहिब खे इहा अपील कयूं था त असांजो ख़ुदा कारण इलाज करायो वञे। पोरियत पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एमपीए फरियाल टालपुर ऐं वसवारनि खे अपील कई त मुंहिंजो सरकारी ख़र्च ते इलाज कराए पाण भरो कयो वञे त जीअं ॿीहर पोरियो करे बचड़नि जो पेट गुज़र करे सघां। कैमरा टीम सां गॾु नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नौंदेरो।